अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां एहसन खोड़ो नज़र विंदासीन वक्तां जी हेडलाइंस ते। सिंध जे गादीअ वारे शहर कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां बरसात जो सिलसिलो जारी। हैदराबाद, जामशोरो, थाणो बुलाखान, नूरियाबाद, थरपारकर, उमरकोट, दादू, टंडोलयार, सांगर, मटियारी, कंबर, ठटे, बदीन, सिजावल, मीरपुर खास, टंडो, मोहम्मद खान, लाड़काने, शिकारपुर, चिकमाबाद, खैरपुर, टंडो जाम, सकरण, नवाबशाह, कश्मोर, कंदकोट, शहदादपुर, किपरो, वर्कशॉप, थाणो बुलाखान, शिराणी, मनड़ो, धाबेची, घोड़ाबारी, गुलामुल्ला, गुलाब लगारी, संजर चांग, दौलतपुर, मियाँ साहब, काजी अहमद, बख्शापुर, चंबड़, शेख बिरक्यो, सुल्तानकोट, मोहनजोदड़ो, खानपुर महर, मीरपुर बठोरो, नौदेरो, चौहर जमाली, गुपचाणी, ओबावड़ो, गड़ी हसन, टंडो आदम, जमपीर, दौलतपुर सफन, मीरवा, गोरचाणी, नवशाह, नसीराबाद, मधेजी, राधण, सन, सगियूं, बाढ़े, नंगर पाकर, छाछड़ो, झोल, घारो, रखण, गाजी खावर, लालू रैंक, दोदापुर, मातली, कडण, लोराराई, कोलारची, कड़ियो गंवर, टंडो, गुलाम अली, तलहार, सीराणी, लवानी शरीफ, टंडो, बागो समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। बिजली मवासिलात जो निज़ाम सख़्त मुतासिर, हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। कराची शहर में तूफ़ानी बरसातुनि जो सिलसिलो जारी। नदी नाला ओवरफ्लो थी विया। सदर डिफेंस, क्लिफ्टन मलिक, गुलशन हदीद, कायदाबाद, सोराब ॻोठ, एयरपोर्ट रोड, शारा फैसल, नसरी, स्कीम 30, गुलिस्तान जौहर, गुलशन इकबाल, सफूरा, गडाब सिटी, सुपर हाईवे, यूनिवर्सिटी रोड, भिटाइयाबाद, आया चंडीगढ़ रोड, गार्डन टावर, नाजिमाबाद, एफपी एरिया, नॉर्थ कराची, न्यू कराची, मोहम्मद अली सोसाइटी, बहादुराबाद, PIB कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में बसकारो। मौसमियात खाते तरफ़ां शहरनि खे गैर ज़रूरी घरनि खां ॿाहिरि न निकिरण जी हिदायत। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ मूजिबि पूरो ॾींहुं शहर में वक़्ते वक़्ते सां बरसात जारी रही सघे थी। कराचीअ में 200 मिलीमीटर या उन खां वधीक बरसात जो इम्कान रहंदो। जोही ऐं वाही पानी समेत काशी ऐं खीरथर जे जाबलू पट्टीअ ते वक़्ते वक़्ते सां तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। नए गाह जे वहकिरे में तेज़ी अची वई। नए गाह जे अंगुलनि वटि पाणीअ जो वहकिरो 20 फुट रिकॉर्ड कयो वियो। काशी वासियुनि जो साह मुठ में अची वियो। काशी जो जोही ऐं दादू शहरनि सां ज़मीनी राब्तो पिणु कटियल। नए गाह जो पाणी डाइवर्जेशन बंदि टुटण हुजण सबबि काशी जा केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। लॾ पलाण शुरू। थाणो बोला खान, थाणो अहमद खान, थाणो आरब खान मोल, खीरथर जाबलू पट्टी समेत कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात। नंढा वॾा ढोरा ऐं नयूं वही आयूं। मवासिलात ऐं बिजलीअ जो निज़ाम मुतासिर। ऐं विरोनीअ जे पाणी थाणे बोला खान जे न्यू मेमूर पाड़े में काहे पियो। इलाइक़ो पाणी हेठि अची वियो। कोहे सुलेमान जे जाबलू इलाइक़नि में तूफ़ानी बरसातुनि सबबि पंजाब जे इलाइक़े राजनपुर, शाहवाली ऐं रोजान जे बरसाती नालनि में ॿोझ जी सूरत हाल। नाला काहे सुल्तान ऐं नाला शाचण मां ॿोझ जो पाणी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहुची वियो। चक शहीद जो हिफ़ाज़ती बंदि टुटण सां ॿोझ जो पाणी घरनि में दाख़िल थी वियो। कुतुब पुल जो बि बंदि टुटण सबबि बस्ती पंजाब मुंहिंजो समेत ॿियनि इलाइक़नि में पाणी दाख़िल थी वियो। केतिरनि ई ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। लॾ पलाण जारी। ज़िले इंतिज़ामिया मक़ामी माण्हुनि ऐं हिफ़ाज़ती पंध मज़बूत करण में रुधल। कोयटा समेत बलोचिस्तान के मुख्तलिफ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। भागनाड़े, सिब्बी, ॾाढड़, डेरा अलायार, बख्तियाराबाद सूधो ॿियनि इलाइक़नि में जबलनि तां नयूं वई आयूं। डेरा मुराद जमाली में बिजलीअ जो करंट लॻण सबबि 2 पोरियत फो थी विया। फोतियुनि में पोरियत मोहम्मद अनवर ऐं फतेह मोहम्मद बंगुल ज़ई शामिल। 2 नौजवान दुकान जे छित ते बिजली ठाहे रहिया हुआ त खेनि करंट लॻो।
इमरान खान पुरअमन फिज़ा खे ख़राब करण जी कोशिश कर रहियो आहे। कारगंदी सियासत ते यकीन रखंदड़ इमरान खान क़ौम खे गुमराह पियो करे। पीपुल्स पार्टी कॾहिं बि इख़लाक़ खां किरियल ॿोली इस्तेमालु नाहे कई। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरीची मुर्तज़ा वहाब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। शाज़िया मरीच चवे थी इमरान खान सॼी उमिरि दोस्तनि जे ख़र्चनि ते पलजंदो रहियो आहे ऐं हुन जे करे घरनि में अॼु झेड़ा शुरू थी विया आहिनि। अदालत हमज़ा शहबाज खे ट्रस्टी वॾो वज़ीर चयो, पर ट्रस्टी वॾे वज़ीर आइन में का बि गुंजाइश नाहे। हुकुमरान इताल सुप्रीम कोर्ट खे फुल कोर्ट जोड़ण जी इब्तिदा कई आहे। PTI ऐं मुस्लिम लीग काफ़ वारा ॿुधाइनि त उन्हनि जो मैंडेट कीअं चोरी थियो। असां अदालती फ़ैसिले जो एतिराम कयूं था। पार्लियामानी पार्टीअ जो को बि मैंडेट नाहे हूंदो। PP अॻवान कमर ज़मान कायरा जी मूसा में प्रेस कॉन्फ्रेंस। मुल्क में कोरोना वायरस के वधीक 3 मरीज़ फ़ौत, 179 मरीज़नि जी हालत गंभीर जोगी ॿुधाई थी वञे। मुल्क अंदर कोरोना वायरस की शरह 2.74% रिकॉर्ड कई। गडावे जो सुपर हाईवे ते जमाली पुल वटां एक ॼणे जो फाव खाधल लाश खे अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल कयो वियो। लाश जी सुञाणप अब्दुल खालिक नाले सां थी। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो आपघात आहे या क़त्ल, जांच कयूं पिया। पीर जो ॻोठ वेझो कचेवारे इलाइक़े में हथियारबंदनि हथां नौजवान मारिजी वियो। देह राजू देरो में हथियारबंदनि अरसु मोहम्मद रिंद खे क़त्ल करे छॾियो। लाश पीर जो ॻोठ अस्पताल मुंतकिल कयो वियो। डरकीअ जे बलोच कॉलोनी में एक शख्स जो तशद्दुद थियल लाश हथायो। पुलिस मूजिब खानगी कंपनी के ठेकेदार एहसान अली के सरियाणी क़त्ल किया वियो आहे। वधीक जांच हलंदड़ आहे। कंडियारो वेझो मोहब्बतेरो जतोई थाने के हद में भाउ हथां भेण क़त्ल। ॻोठ निहाल शाह में जवाबदार मुख्तियार अहमद शाह इरफाना शाह के बंदूक जा फायर करे क़त्ल किया। जामशोरे में कराची वाह में बुड़ी वियल 2 नौजवान जा लाश हथ न अची सघिया। 20 कलाकनि खां मक़ामी टोबन पारां लाशनि जी ॻोल्हा जारी। गुज़रियल ॾींहुं लियाकत अवाणी सनाउल्ला सुमरो कराची वाह में बुड़ी विया हुआ। रतोदेरो में मासूम ॿाड़ी गंदे पाणीअ जे नाले में बुड़ी फोत थी वई। शहजाद कॉलोनी वासण ॿाड़ी आयशा जीहो जे घर में कोहराम मची वियो। पिथोर भरिसां उमरकोट मीरपुर खास रोड ते शादीपली मोड़ वटि 2 मोटरसाइकिलनि में टक्कर। एक औरत फोत, एक ॼणो ज़ख़्मी। फोती औरत जी सुञाणप ॻोठ सोबतमरी मोड़ वासी वासण झलोरी कोयली तौर थी। ज़ख़्मी राजू कोयलीअ खे पिथोर अस्पताल मुंतकिल कयो। ऐं गोसपुर वेझो ॻोठ सखी शोभदार नंदवाणीअ में नंदवाणी बिरादरीअ में मामूली ॻाल्हि तां छेड़ो। 3 औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मी में गुलाम नंदवाणी, अनवर, शाह मोहम्मद ऐं ॿिया शामिल। अस्पताल मुंतकिल। गड़ी यासीन भरिसां ॻोठ चाकर मारफाणी में 2 धुरियुनि में छेड़ो। 4 ॼणा ज़ख़्मी। गोली लॻण सबबि ज़ख़्मी थियल हमज़ा मारफाणीअ खे गणिती जोगी हालत में लाड़काने अस्पताल मुंतकिल कयो।